क़ौमी सलामती कमेटी पारां नेशनल एक्शन प्लान ते अमल यकीनी बनाइण, सूबाई एपेक्स कमेटियुनि खे बहाल करण, मुल्क दुश्मननि खिलाफ़ सख़्त कार्रवाई ऐं का भी रियायत न ॾियण जो फ़ैसिलो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सदारत हेठि क़ौमी सलामती कमेटी इजलास बाबति जारी कयल पधिराई में चयो वियो आहे त क़ौमी सलामती कमेटीअ जी इजलास में फ़ौजी क़यादत लाॻापियल वफ़ाक़ी वज़ीर ऐं ॻुझनि इदारनि जे अमलदारनि सिक्योरिटी सूरतहाल ते ब्रीफिंग ॾिनी। इजलास में इतफ़ाक़ कयो वियो त रियासत दहशतगर्दी खे मुकमल ताक़त सां चिथियो वेंदो। कमेटी दहशतगर्दनि ऐं सनद सहूलियतकारनि खिलाफ़ सख़्त कार्रवाई करण जो अज़्म वरजायो। अमन अमान क़ाइम करण ऐं दहशतगर्दी खे सख़्तीअ सां चिथण लाइ फंड्स मुहैया कया वेंदा। इजलास में सोशल मीडिया ते मुल्क दुश्मन मुहिम हलाईंदड़नि खिलाफ़ सख़्त कार्रवाई करण जो फ़ैसिलो। पीपल्स पार्टी ऐं MQM विच में कराची हैदराबाद में तकबंदियुनि ऐं मकानी चूंडुनि बाबति ख़दशा। बिलावल हाउस कराची में अॻूणे सदर आसिफ ज़रदारी जी सरबराही में इजलास थियो आहे। वॾे वज़ीर मुराद अली शाह, सूबाई वज़ीर शर्जील मेमन, सईद गनी ऐं ॿियनि शिरकत। इजलास में MQM जे ख़दशनि जो जाइज़ो वरितो वियो। आसिफ ज़रदारी चयो आहे त सियासत में असांजा दरवाज़ सभिनी लाइ खुलियल आहिनि। MQM वफ़ाक़ में असांजी इतादी आहे। MQM जे ख़दशनि बाबति वज़ीर आज़म सां ॻाल्हायो आहे। सभिनी खे गॾु खणी हलंदासीं। आसिफ ज़रदारी जी सरबराही में इत्तेहादनि जो इजलास जारी। ख़ालिद मक़बूल सिद्दीकी जी अॻवानी में MQM जे वफ़द इजलास में शरीक। MQM अॻवान आसिफ ज़रदारी खे पंहिंजे ख़दशनि खां आगाह कंदा। वफ़ाक़ी वज़ीर राणा सनाला, अयाज़ सादिक, सरदार ख़ालिद मक्सी, मलक अहमद भी बिलावल हाउस पहुची विया। PP चेयरमैन ऐं परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी वफ़दनि जी आजियां कई। ने ऐसी कोई बात नहीं की, ना हमारी कोई नियत है, ना हमारे कोई MPs की नियत है। इंशाल्लाह असेंबलियां बिल्कुल टूटेंगी, बट जो कानूनी लीगल बीच में प्रॉब्लम्स हैं वो सॉल्व करने के बाद टूटेंगी और अल्लाह के हुक्म से धूम धड़के से टूट। हमारे नंबर इंशाल्लाह पूरे हैं MPs के, और कोई छुपाना चाहे भी तो नहीं छुपेंगे, इंशाल्लाह पहुंचेंगे। असांजा नंबर पूरा आहिनि। इमरान चयो त पंजाब असेंबली टोड़ी वेंदी। पंजाब असेंबली जे स्पीकर सिफ्तैन खान चयो आहे त इमरान खान जॾहिं चयो तॾहिं असेंबलियूं टोड़ींदासीं। असेंबली टोड़ण लाइ आईनी ऐं कानूनी घुर्जूं पूरियूं कंदासीं। असांजी MPs खे केर बि नथो लिकाए सघे। नून लीग पंजाब असेंबली जे स्पीकर सिफ्तैन खान ऐं डिप्टी स्पीकर वासिक कयूम खिलाफ़ अदम एतमाद वार रिथ वापसि वठी छॾी। ज़रियनि जो चवणु आहे त मेंबर्स पूरा न हुजण ते नून लीग अदम एतमाद वार रिथ वापसि वरिती। पंजाब असेंबली में अपोजिशन इत्तेहाद पंजाब जे वॾे वज़ीर चौधरी परवेज़ इलाही खिलाफ़ अदम एतमाद वार रिथ अॻु में ई वापसि वठी चुकियो आहे। PTI इदारनि खिलाफ़ कूड़ी मुहिम हलाई रही आहे। फवाद चौधरी वटि असांजे खिलाफ़ सबूत आहिनि त अवाम आॾो आणे। सूबाई वज़ीर शर्जील मेमन चयो आहे त इमरान खे आईनी तरीक़े सां हटायो वियो। असांजो कंहिं बि PTI MNA या MPA सां राब्तो न आहे। फवाद खे कूड़ा इल्ज़ाम लॻाइण ते हर्जाणे जो नोटिस मोकिले रहिया आहियूं। केर बि पंजाब में असांजे दाख़िल नथो रोके सघे। बिलावल खिलाफ़ बि PTI पारां मनफ़ी मुहिम हलाई पई वञे। इस्लामाबाद में मकानी चूंडुनि बाबति इलेक्शन कमीशन वफ़ाक़ी हुकूमत जूं इंट्रा कोर्ट अपीलूं ॿुधण लाइ मंज़ूर। इलेक्शन कमीशन पारां सिंगल बेंच जो फ़ैसिलो मुअत्तल करण वारी दरख़्वास्त रद्द। PTI ऐं जमात इस्लामी समेत लाॻापियल धुरनि खे नोटिस जारी। 9 जनवरी ते जवाब तलब। JDA ऐं SUP पारां सिंध में पीपल्स पार्टी खिलाफ़ ईंदड़ इलेक्शन गॾिजी विढ़ण जो ऐलान। फंक्शनल लीग हाउस कराची में JDA ऐं SUP अॻवाननि जो अहम इजलास थियो। इजलाल महमूद शाह, सदरुद्दीन शाह राशिदी, डॉक्टर सफदर अब्बासी ऐं ॿियनि जी शिरकत। इजलास दौरान सिंध जी सूरत हाल ते ख़्यालनि जी ॾे वठि।
सदरुद्दीन शाह राशिदी, सैयद जलाल महमूद शाह ऐं ॿियनि गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त ईंदड़ इलेक्शन में जेडीए ऐं एसयूपी पारां पीपुल्स पार्टी ख़िलाफ़ गॾिजी इलेक्शन हिसो वठण ते इतफ़ाक़ थियो आहे। नौजवाननि में शौर अची वियो आहे। हाणे विरहाङी सियासत न हलंदी। सिंध में 150 लख घर तबाह थी विया, पर मुतासिरनि जी ॿाहिरि नाहे कई वई। इलेक्शन कमीशन फैसल वावडा जी खाली थियल सेनेट सीट ते चूंड शेड्यूल जारी करे छॾियो। नामज़दगी कागज़ 5 खां 7 जनवरी ताईं जारी कया वेंदा। नामज़दगी कागज़नि जी छंड-छाण 12 जनवरी ताईं थी वेंदी। सेनेट जी खाली सीट ते पोलिंग 25 जनवरी ते थींदी। सिंध जी जनरल सीट फैसल वावडा जी इस्तीफ़ा सबबि खाली थी हुई। इस्लामाबाद हाई कोर्ट तोहिनी आमेज़ ट्वीट केस में पीटीआई सेनेटर आज़म सवातीअ जी ज़मानत मंज़ूर करे वरिती। आज़म सवातीअ खे आज़ाद करण जो हुकुम। सिंध हाई कोर्ट पीटीआई अॻवान शहबाज़ गिल खे कराची में दाख़िल 3 केसनि में गिरफ़्तार करण खां रोके छॾियो। आज सिंध ऐं ॿियनि खे नोटिस जारी करे छॾिया। 12 जनवरी ते तफ़सील तलब। गौसपुर वेझो बेगारी केनाल बेगारी शाख वटि अणॼातल हथियारबंदनि जी फायरिंग 2 नौजवान मारिजी विया। हथियारबंदनि जी फायरिंग में मारिजी वियल साजन सब्ज़ोई ऐं मीर मोहम्मद जाफरी जा लाश अस्पताल मुंतक़िल। पुलिस जो चवणु आहे त हथियारबंदनि पुराणी दुश्मनी तां फायरिंग करे 2 नौजवाननि खे क़त्ल कयो। लाश अस्पताल मुंतक़िल करे पोस्टमार्टम बाद वारसनि हवाले कया आहिनि। जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ कोशिश कई पई वञे। खैरपुर जी गाड़ी पुल वारे इलाइक़े में वैशी जवाबदारनि जी निगरी सां मुबैना ज़ाती 12 वेरनि जी निगरी अस्पताल दाख़िल। जवाबदार गिरफ़्तार निगरी जे वालिद चवणु आहे त असां कम सांगे लाड़काणे विया हुआसीं। जवाबदार महबूब जानवरी न्याणीअ खे अकेलो ॾिसी खंभे वञी ज़ाती कई। पुलिस इल्ज़ाम हेठि आयल जवाबदार खे गिरफ़्तार करे वरितो। सिंध में अटे जी अघ ते ज़ाब्तो न आयो। मुख़्तलिफ़ शहरनि में पोरतनि जा मुज़ाहरा ऐं धरना सामारो इस्लाम कोट ऐं दड़ो समेत मुख़्तलिफ़ शहरनि में पोरतनि एहतजाजी रैलियूं कढी मुज़ाहरा कया। एहतजाज कंदड़नि जो चवणु आहे त अटो 150 रुपया फ़ी किलो विकिरो थी रहियो आहे। 2 वेलनि जी मानीअ लाइ परेशान आहियूं। अख़्तियारियूं मामले जो नोटिस वठनि। ऐं ॿी टेस्ट मैच में पहिरीं ॾींहं जी पुॼाणी ते न्यूज़ीलैंड पहिरीं इनिंग में 6 विकेट जे नुक़सान ते 309 रन्स ठाहे वरितियूं। डेविड कॉनवे 122 रन्स ठाहियूं। क़ौमी टीम जे आगा सलमान, नसीम शाह 2 ऐं इब्रार अहमद 1 विकेट वरिती।